अरे वाह अली, ॾिस केतिरे मज़े जा लॉलीपॉप्स आहिनि। हा वाकई, ही ॾिस केतिरा आहिनि। पोइ असां पार्टी लाइ ही बि वठूं था। हिन में त 5 लॉलीपॉप्स जी क़ीमत लिखियल आहे। अच्छा, 5 लॉलीपॉप्स केतिरे जा आहिनि? 5 लॉलीपॉप्स 35 रुपयनि जा आहिनि। पोइ असांखे 8 लॉलीपॉप्स वठणा आहिनि। पोइ इहे केतिरनि रुपयनि जा थींदा? अचो त असां अंकल खां पुछूं था। हा तबारो, छा तव्हांखे लॉलीपॉप्स वठणा आहिनि? हा अंकल, पर हिननि ते त 5 लॉलीपॉप्स जी क़ीमत 35 रुपया लिखियल आहे। ऐं असांखे 8 लॉलीपॉप्स खपनि। तव्हां पंहिंजे कैलकुलेटर में हिसाब करे ॿुधायो त असांखे केतिरा रुपया ॾियणा पवंदा। ओ, पर मुंहिंजो कैलकुलेटर त ख़राब थी वियो आहे। ही त मसइलो थी वियो। अरे न, ही त को मसइलो ई न आहे अली। असां हिन खे डायरेक्ट प्रोपोर्शन जी मदद सां हल करे सघूं था। डायरेक्ट प्रोपोर्शन इहो छा थींदो आहे? डायरेक्ट प्रोपोर्शन मतलब वधीक शयूं वधीक पैसा। ॾिसो, 5 लॉलीपॉप्स जी क़ीमत 35 रुपया आहे ऐं असांखे 8 लॉलीपॉप्स जी क़ीमत मालूम करणी आहे। असां हिन खे हीअं लिखूं था, 5:35 = 8:what, यानी 5 निस्बत 35। ईअं ई जीअं 8 निस्बत इहा क़ीमत जेका असांखे मालूम करणी आहे। हाणे जेकॾहिं असां हिकु लॉलीपॉप जी क़ीमत काउंट कयूं त असां 35 चई सघूं था त हिकु लॉलीपॉप ओवर 5 रुपयनि जी आहे ऐं इन क़ीमत खे असां 8 सां ज़र्ब कयूं त असांखे उहो अमाउंट ख़बर पइजी वेंदो जेको असांखे 8 लॉलीपॉप्स लाइ अदा करणो आहे। इहो मां हल करे सघां थो। 35 डिवाइडेड बाय 5 थींदो 7। हाणे असां वटि 7 बचा आहिनि। उनखे असां 8 सां ज़र्ब कंदासीं। 56 जवाब ईंदो। यानी असांखे 8 लॉलीपॉप्स जा 56 रुपया ॾियणा आहिनि। अरे वाह, तव्हां ही सभु केतिरो जल्दी हल करे वरितो आहे। डायरेक्ट प्रोपोर्शन, घणियूं शयूं, घणा पैसा। हो, अमी चयो त महिमान वधी विया आहिनि। पहिरियां असां 10 महिमाननि जे लाइ 240 रुपयनि जी कोल्ड ड्रिंक ऑर्डर कई हुई, पर हाणे 15 महिमान थी विया आहिनि त केतिरनि रुपयनि जूं कोल्ड ड्रिंक्स ईंदियूं? ओ दोस्तो, असांखे त अञा पार्टी जी तयारी बि करणी आहे। छा असांजी अमीअ जो मसइलो हल कंदव? त 15 महिमाननि जे लाइ कोल्ड ड्रिंक्स 360 रुपयनि जूं ईंदियूं। ओहो, छा थियो? तूं ईअं परेशान छो थी वियो आहीं? छा पार्टीअ जो टाइम थी वियो आहे? अञा न, पर हाणे टाइम घटि आहे ऐं कमु तमामु घणो आहे। ओ, छा तव्हां पहिरियां खां प्लान न ठाहियो हो छा? ठाहियो हो। असां 7 ॼणा आहियूं ऐं अबे चयो हो त असां 7 माण्हू ही कमु 2 कलाकनि यानी 120 मिंटनि में करे सघंदासीं, पर हाणे 2 कलाक त न आहिनि असां वटि। ओहो, इन में कहिड़ी परेशानी आहे? जेकॾहिं असां घणा माण्हू थी वेंदासीं त कमु जल्दी ख़तम थी वेंदो। इहो कीअं? इनवर्स प्रोपोर्शन अहमद। घणा माण्हू घटि टाइम। ओ हा, अचो जल्दी हिसाब लॻायूं था त असांखे टोटल केतिरो टाइम लॻंदो। ॾिसो, पहिरियां तव्हां 7 माण्हू हुओ ऐं तव्हांखे 120 मिंट लॻा हुआ। ऐं जेकॾहिं असां असद, हसन ऐं बिलाल खे बि शामिल कयूं त असां टोटल 10 माण्हू थी वेंदासीं। ॾिसो, पहिरियों 7 माण्हू हुआ त 1
20 मिंट लॻी रहिया हुआ। ऐं हाणे 10 माण्हू आहिनि त केतिरा मिंट लॻंदा? असां हिन खे हीअं लिखी सघूं था 10:7 is equal to 120 is to what? हिते x जो मतलब इहे मिंट आहिनि जेके असांखे मालूम करणा आहिनि। 120 खे 7 सां ज़र्ब कंदासीं त जवाब आयो 840। हाणे 840 खे 10 सां वंडियो त जवाब आयो 84। ओ वाओ, इहो त तमामु सुठो थी वेंदो। हाँ, इनवर्स प्रोपोर्शन केतिरी आसानीअ सां सम्झाए छॾियो। घणा माण्हू घटि टाइम। हलो हाणे जल्दी हलो, महिमान अचण वारा हूंदा। ओ गुडी बैग्स बि ठाहिणा हुया। अड़े हा, 18 बैग ठाहिया हुआ ऐं हर बैग में 5 शयूं विधियूं हुयूं। हाणे जेकॾहिं असां हर बैग में 6 शयूं विझंदासीं त केतिरियूं बैग्स ठहंदियूं? छा तव्हां ॿुधाए सघो था त केतिरा बैग्स ठहंदा? यादि रखो त घणियूं शयूं त घटि बैग, यानी इनवर्स प्रोपोर्शन। यानी असां 15 बैग्स ठाहींदासीं, छो त महिमान बि 15 आहिनि। वाह, अॼु असां इनवर्स प्रोपोर्शन सां रोज़मर्रा जा केतिरा मसइला हल कया आहिनि।